ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जे चौथे भाग में ॾिठो त जॾहिं गोपीअ जूं प्रेम भरियल ॻाल्हियूं ॿुधी उद्धव जी उन्हनि खे श्री कृष्ण भॻवान जी चिठी जेका हू खणी आया हुआ सा ॿुधाइण लाइ कढी, त गोपियुनि ॾिठो त हिन चिठीअ खे श्री श्याम सुंदर स्वयं पंहिंजे कमल वारे हथनि सां टच कयो आहे, यानी के स्पर्श कयो आहे, जंहिंखे हथ लाइण वास्ते सभई पाण में अची विढ़ण लॻियूं, जंहिं करे चिठी टुकड़ा टुकड़ा थी वई ऐं उन्हनि टुकड़नि खे गोपियुनि पंहिंजी छातीअ सां लॻाए श्री श्याम सुंदर जे प्रेम में मतवालियूं थी वयूं। उद्धव जी उन्हनि जो इहो प्रेम ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो ऐं गोपियुनि जे बाग जी वॾाई करण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो 5 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, तंहिंखां पोइ उद्धव जी गोपियुनि खे चयो, मूंखे श्री कृष्ण तव्हां वटि उत्तम ज्ञान सेखारण वास्ते मोकिले चयो आहे त तव्हां भोग जी उम्मीद छॾे जोग साधियो त तव्हांखे विछोरे जो दुख न थिए। तव्हीं राति ॾींहुं जो मुंहिंजो ध्यानु करियो थियूं, तंहिं करे मां तव्हां जहिड़ो प्यारो ॿिए कंहिंखे नथो ॼाणां। हे गोपियूं, तव्हांखे श्री कृष्ण आदि पुरुष खे जो टिनी लोकनि खे पैदा ऐं पालन करण वारो आहे, तंहिंखे पंहिंजो पति न सम्झणु घुरिजे। ॿुधो अथव त हवा, बाहि, पाणी, मिटी ऐं आकाश, उन्हनि 5 तत्वनि सां आदमीअ जो बदन ठहे थो। उन बदन में उन जे प्रकाश रहण सां आदमीअ खे उथण, वेहण, ॻाल्हाइण ऐं कर्म करण जी सुमर्थी रहे थी। परमेश्वर जी माया सां उहो रूप उन जो कंहिंखे ॾिसण में नथो अचे, तंहिं करे तव्हां निर्गुण रूप जो सुमरण ऐं ध्यानु करियो त हू 8 ई पहर तव्हां वटि बणियो रहंदो। सुरगुण रूप सां रहण करे ज्ञान ऐं ध्यान में विघ्न पवण सम्झी तव्हां जे भले वास्ते मथुरा वञी जुदा रहियो आहे। तव्हीं श्री कृष्ण जो चमत्कार सभिनी स्त्रियनि, पुरुषनि, गृहस्थियनि, वानप्रस्थनि, ग्वालनि ऐं गायनि में हिकु जहिड़ो ॼाणी, जड़ ऐं चेतन जेके बि जीव आहिनि, तिन सभिनी खे उन जो ई रूप सम्झो। जो आदमी अहिड़ी तरह आदि पुरुष भॻवान खे सभु कुझ में व्यापक ॼाणे थो, तंहिंखे जुदाईअ जो को तफ़ावत नथो ॾिसण में अचे। हे गोपियूं, हू पैदा थियण, मरण, घटण ऐं वधण खां रहित आहे ऐं आकाश वांगुरु सभु जाइ ते पखिड़ियल आहे, यानी छाया रखे थो। जहिड़ी तरह कंहिं स्त्रीअ जो पुरुष परदेस वियो हुजे
पर हू खेस सुम्हंदे जागंदे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे ध्यान में पाण वटि ॾिसंदी रहे थी त उनखे पुरुष खां जुदा सम्झणु न घुरिजे। तहिड़ी तरह तव्हां बि जे रखेश्वरनि ऐं जोगेश्वरनि खां बि वधीक पदवी रखो थियूं, उन जे ध्यान में लीन रही उनखे पाण खां जुदा न सम्झंदियूं त जुदाईअ जो दुख तव्हांखे न थींदो। उन जे सुमरण ध्यान में रहो, सभई चित लाहे। उन ही रीत तव्हां चयो, माखन प्रभु सम्झाए। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री कृष्ण महाराज हीअं बि चयो आहे त जॾहिं रास लीला करण वक़्तु मूंखे पुरुष भाव सम्झी तव्हां पाप जी निगाह सां ॾिठो हो, तॾहिं मां अंतर ध्यान थी वियो हुअसि। वरी जॾहिं तव्हां ज्ञान जी वाट सां परमेश्वर ॼाणी मुंहिंजो ध्यानु कयो, तॾहिं मूं तव्हांजी भक्ति ॾिसी तव्हांखे वरी दर्शन ॾिनो हो। तहिड़ी तरह मुंहिंजे निर्गुण रूप जो ध्यानु हींअर बि करियो त मां 8 ई पहर तव्हां वटि हूंदसि। ॿुधी वचन उद्धव जा रहियूं सभई सर निवाहे, सम्झ गुरु अमृत थियूं ॾिनू ज़हर मुख पाहे। प्यारा भक्तों, इहे ज्ञान भरियल ॻाल्हियूं ॿुधी श्यामा ऐं ब्रिजबालाइन चयो, हे उद्धव जी, इहे सभु रतन वग़ैरह ऐं क़ीमती मोतियनि जी माला त तो आंदी आहे, पर हू अनमोल लाल असांजो चित चोराइण वारो किथे आहे? छो त उन खां सवाइ टिनी लोकनि जी संपत्ति बि असांखे चङी नथी लॻे। तंहिं करे उहे सभु गहना उनखे मोटाए वञी ॾे। असांजे कंहिं बि कम जा न आहिनि। असां त उन मुहिणी मूर्त जो दर्शन थियूं घुरूं। ॿी गोपीअ चयो, हे उद्धव, इहा कहिड़े इंसाफ़ जी ॻाल्हि आहे त असांखे जोग साधण वास्ते चई पाण कुब्जा ऐं ॿियनि मथुरा जी स्त्रियुनि सां ख़ुशियूं थो करे। भला इहो बि ॿुधा त कॾहिं हिन आनंद ऐं ख़ुशीअ जे सभा में असांजी बि यादगिरी कई आहे या न? ॿी गोपीअ चयो, असां मोहन प्यारे जे ध्यान में रही रोहण खां सवाइ ॿियो को कमु नथियूं करियूं, तॾहिं बि हू जोग ऐं वैराग लिखी असांजे अंदर जी विसायल बाह खे छो थो दुखाए? सभई चयो जय श्री कृष्णा। हिकु ॿी गोपीअ चयो, हे उद्धव जी, अॼु ताईं असांखे श्याम सुंदर जे अचण जी उम्मीद बीठी हुई, पर हींअर त जोग ऐं वैराग जो नियापो ॿुधाए असांखे ना उम्मीद कयो अथसि। असां गुवारणियूं सवाइ मखण विकिणण जे जोग साधन जो हाल छा ॼाणूं? तूं दया करे असांखे अबल ऐं अनाथ सम्झी श्याम सुंदर प्राण प्यारे वटि वठी हल। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 47 अध्याय जो 5 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।